शेरगढ़ वारे इलाइक़े में करमपुर भरिसां करमपुर थाने की हद इंडस हाईवे शेरगढ़ मिल वटां रात देर सां नामालूम 5 हथियारबंद गुलमन जाफरी की दुकान के खाट राणी हज़ारे रुपयनि जो सामान रोक रक़म और होटल जो सामान भी खणी फरार थी विया। वाक़े जो पुलिस के इतला ॾिनो वियो। वाक़े खिलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो मुज़ाहिरीन पारां वसवारनि खां नोटिस वठण इंसाफ़ की घुर कई वई। रिपोर्ट फ़कीर ग़ुलाम हुसैन बिजाणी, JTN वेब न्यूज़, शेरगढ़। रात असांजी दुकान ते शेरगढ़ मिल ते इंडस हाई ते चोरी थी वई आहे ऐं उन खां बाद में अॻ में पुलिस रहंदी। राति शाणी साहब पुलिस हटाए छॾी। रोक रक़म ऐं सौदो ऐं होटल जो सॼो सामान खणी देश फरार थी विया। 5 ॼणा चोर हुया, जंहिंमें अॻ में पुलिस हूंदी। राति शाणी साहब इस जे हटाए छॾी।